बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 5 अक्टूबर उस्तादनि जो आलमी दिहाड़ो ही उन्हनि अज़ीम इंसाननि जो दिहाड़ो आहे जिन हर क़ौम जो, हर उभरंदड़ क़ौम जूं बुनियादूं खड़ी पयूं आहिनि। हिननि किरदारनि सां ही ख़ूबसूरती आहे, हिननि किरदारनि सां हर शोबे में माहिर इंसान वेठा आहिनि। असां तव्हांखे जीअं असां ॿियूं खोड़ सारियूं शयूं शऊरी लाशऊरी तौर ते प्रमोट कंदा आहियूं, इहे ई असां हिननि अज़ीम किरदारनि ऐं अज़ीम इंसाननि खे प्रमोट कयूं त जीअं असांजी सोसाइटी जो रुझान पॉज़िटिविटी जे तरफ़ वधे, जीअं असांजो नौजवान, असांजो ॿार इन्हनि सुहिणनि किरदारनि खे एप्रिशिएट करे, उन्हनि खे फॉलो करे। यकीनन जेको तव्हां असां डेली लाइफ में कंदा आहियूं, सोशल मीडिया ते शेयर कंदा आहियूं, इहो असां विरसो छॾींदा आहियूं। अचो त असां हिकु सुठो पॉज़िटिव ऐं सुठनि किरदारनि वारो विरसो असां पंहिंजी औलाद में, शागिर्दनि में, नौजवान नसल में छॾियो। 5 अक्टूबर अज़ीम इंसाननि जे ॾियारे ते उन्हनि अज़ीम इंसाननि, अज़ीम किरदारनि, अज़ीम उस्तादनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं। ख़ुदा ताला उन्हनि जी इज़तुनि में इज़ाफ़ो करे, उन्हनि खे वॾी हयाती ॾे। उहे आहिनि त असां आहियूं। हिन मुआशिरे जी सॼी ख़ूबसूरती उन्हनि जे नाम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।